सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। हे वञा मदीने दिल थी चवे सदाई, जे हो जा मदीने। हे वञा मदीने रोज़ो ॾिसा मदीने, दिल थी चवे सदाई, जे हो जा मदीने। या हबीबी या मोहम्मद या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका। أنت نور الله فجرا، جئت بعد العسر يسرا، ربنا ألاك قدرا يا إمام الأنبياء، يا حبيبي يا محمد يا نبي سلام عليك، يا رسول سلام عليك، يا حبيب سلام عليك، صلوات الله عليك، يا نبي سلام عليك، يا رسول سلام عليك، يا حبيب سلام عليك، صلوات الله عليك। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मदाह मुस्तफ़ा सां गॾु ऐं तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम ऐं आहियां अव्हां सां गॾु अव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी। ऐं तमामु प्यारी हदीस फरमाने मुस्तफ़ा आहे त माहे रमज़ान में घर वारनि जे ख़र्च में कुशादगी कयो, छो त माहे रमज़ान में ख़र्च करणु अल्लाह जे राह में ख़र्च करण जे बराबरि हूंदो आहे। सुभान अल्लाह, ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं ॾाढी सुहिणी हदीस तव्हां पढ़ी आहे। असां इन प्रोग्राम जी मार्फत सभिनी खे गुज़ारिश कंदासीं त असां अक्सर ॾिसंदा आहियूं फौज़िया त असां जेकी मर्द हज़रात आहियूं उहे ॿाहिरि वेंदा आहियूं, तमामु ज़बरदस्त क़िस्म जा होटल्स ते खाधा खाईंदा आहियूं ऐं उनखां पोइ वरी दोस्तनि सां मिलंदा आहियूं, घुमंदा आहियूं, फिरंदा आहियूं, पर असांजा जेकी फैमिली मेंबर आहिनि, ख़ासि तौर ते असांजी जेकी अदियूं भेनरूं आहिनि, उहे जेकी घरनि में आहिनि, उन्हनि खे बि कॾहिं कॾहिं को सवाद वारो खाधो खाइणु घुरिजे ऐं खाराइणु घुरिजे। जेकॾहिं पाण होटलिंग कयूं था, मर्द हज़रात सां मुखातिब आहियां, त का न का शइ पंहिंजे घर ज़रूरु वठी वञो। घर वारनि ते ख़र्चु करणु घुरिजे ऐं घर वारनि ते ख़र्चु कजे बि सही। ऐं माशाअल्लाह उहा जेको हीउ रमज़ान जो बाबरकत महीनो आहे, हिन में त ताम ई ताम मिलनि था ऐं दस्तरख़्वान केॾो ख़ूबसूरत सजे थो, पोइ उहा सहरी हुजे या अफ़्तारी हुजे। आउं त सुबुह जो सहर महिल उथां थो त माशाअल्लाह सभई घर भाती मूंखां अॻु में जाॻियल हूंदा आहिनि ऐं ज़बरदस्त तरीक़े सां मौला जो बसि करम आहे। ऐं बसि सहर ऐं अफ़्तारी जो हिकु मज़ो अलॻि हूंदो आहे ऐं अलाह पाक खां दुआ घुरंदा आहियूं त अलाह पाक असांजे हिन माह में तमामु दुआऊं क़बूल फरमाए। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं रोज़ो रखी करे ख़ासि तौर ते हूअं बि मिठे मुर्सल जी सना ख़्वानी जॾहिं बि थिए पई त असांजी दिलि खे करार मिलंदो आहे, पर रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में रोज़े खे वधीक सुहिणो बणाइण जे लाइ ऐं हिन ख़ासि तौर ते हिन नशात जी बि पाण ॻाल्हि कयूं, हिन नशात जो ज़िक्र हुजे या पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जो ज़िक्र हुजे, मिठे मुर्सली जॾहिं सना ख़्वानी थिए थी त उनजो मज़ो और थी वञे थो ऐं रोज़े खे बि ईअं खणी चऊं त फ़रहत मिले थी, पाण खे बि मिले थी, ईअं न। तवानाई बिल्कुलु मिले थी। मदाह मुस्तफ़ा सिंधी मीडिया जो सभ खां वॾो नातिया मुक़ाबिलो आहे ऐं असांजा तमामु एपिसोड्स तव्हांखे वणनि था, तव्हांजो फीडबैक तमामु घणो सुठो जजो मिले थो। ऐं अॼु जेको पाण कल्ह जो जेको एपिसोड नशर कयोसीं, अॼु एपिसोड में
को न को असांजो दोस्त असांखां मोकिलाए वेंदो या का न का असांजी भेण असांखां मोकिलाए वेंदी. सो मुक़ाबिलो शुरू कजे. छा ख़्यालु आहे तव्हांजो? बिल्कुलु. पर फस्ट जजिस जे तरफ़ हलंदासीं. बिल्कुलु बिल्कुलु. ऐं मोज़िज़ जज असांजा पहुची विया आहिनि माशाअल्लाह सां. ऐं रमज़ान मुबारक जूं सभु बरकतूं फज़ीलतूं असांजे प्रोग्राम में. अस्सलाम वालेकुम इरफान साईं. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम फौजिया. इरशाद भाउ ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? हिकिड़ी नंढड़ी सिर्फ़ु ॻाल्हि कयां त न सिर्फ़ु असांजे सुहिणी सिंध में बिल्कुलु पर असांजा सिंध जा जेके असांजा मज़दूर भाइर आहिनि जेके आउट ऑफ कंट्री रहनि था, ख़ासि तौर ते ख़लीज जी स्टेट्स में, दुबई थियो, सऊदी अरब थियो, कतर, सभई हर मुल्क में माण्हुनि जिते सैटेलाइट नथी हले त माण्हू पंहिंजे फेसबुक पेज ते जेको असांजो पंहिंजो पेज आहे सिंध टीवी HD उन्हनि लाइक करे छॾियो आहे ऐं उन ते पंहिंजा सभु प्रोग्राम ॾिसनि था ऐं सॼी असां वांगुरु उहे बि इन रहमतुनि मां लुत्फ़ अंदोज़ थियनि था. बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त. ऐं अॼु इफ़्तार ते तव्हांखे मिस कयोसीं पाण ॾाढो. ऐं जीअं हदीस पढ़ी फौज़िया त घर वारनि खे बि टाइम ॾियणो घुरिजे, घर वारनि ते ख़र्चु करणो घुरिजे. तव्हां फैमिली सां हुयो, तव्हां उते हुयो, तॾहिं बि असांखे ख़ुशी हुई. मखणो साईं असां सां गॾु आहे. साईं कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? बिल्कुलु ज़बरदस्त. शुक्र आहे. सभु ख़ैर. भाऊ तव्हां ख़ुशि आहियो साईं? अल्हम्दुलिल्लाह. तबियत ठीकु आहे? रोज़ा हलनि पिया? शुक्र अल्हम्दुलिल्लाह. माशाअल्लाह माशाअल्लाह. मौला तव्हांखे आबाद रखे. मदर साईं तव्हांखे भलीकार चऊं साईं. बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह. लख लाइक मुंहिंजा. तव्हां टिनी जजनि जी जेकॾहिं इजाज़त हुजे प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं. ऐं तारिक हुसैनी साहिब असां सां गॾु आहे. असांजो महिमान आहे न, सम्झो मेज़बाननि सां गॾु बीहे थो त असांजो मेज़बान बि आहे, महिमान बि आहे. साईं खे भलीकार चऊं था. सभ खां पहिरियां हिन ज़बरदस्त प्रोग्राम खे अञा वधीक सुहिणो बणाइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि अॼु थोरी तरतीब चेंज कयूं था. अॼु सभ खां पहिरियां आउं गुज़ारिश कयां थो अदी शबनम नूर खे त उहो अचे ऐं हिन प्रोग्राम खे अञा वधीक मनाइतो शानाइतो ऐं पुर रौनक बणाइण जे लाइ शबनम नूर खे गुज़ारिश कयूं था. मुंहिंजा जानिब जलवन वारा ओ वल्लेल जे ज़ुल्फ़न वारा सद बार वञई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा. मुंहिंजा जानिब जलवन वारा ओ वल्लेल जे ज़ुल्फ़न वारा सद बार वञई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा. सद बार वञई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा. सरवाण समूरन नबियनि जा अगवाण दुनिया जे वलियनि जा अगवाण दुनिया जे वलियनि जा मुंहिंजा रहबर रुतबन वारा ओ वल्लेल जे ज़ुल्फ़न वारा सद बार वञई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा. मुंहिंजा जानिब जलवन वारा ओ वल्लेल जे ज़ुल्फ़न वारा सद बार वञई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा. सद बार वञई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा. सुभान अल्लाह. माशाअल्लाह. शबनम नूर साॻे जज़्बे सां ऐं सुहिणो पढ़ियो आहे पर हिन भेरे फ़ैसिलाइती घड़ी आहे. हिन भेरे ॾिसूं केतिरियूं मार्कूं खणे थी. मिलाए जुलाए मार्कूं जॾहिं ईंदियूं त पोइ वरी फ़ैसिलो थींदो. जी इरफान साईं बिस्मिल्लाह. साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम. शबनम नूर मुंहिंजी अदी, मुंहिंजी न्याणी, अल्लाह तोखे ज़िंदगी ॾे बचा. हमेशह तव्हां तमामु सुहिणे कॉन्फिडेंस सां ऐं उन आकाए दो जहां जो ज़िक्र कयो आहे. अल्लाह तव्हांखे हिमत ॾे, तमामु सुहिणी परफॉर्मेंस. बसि सिर्फ़ु हमेशह चवंदा आहियूं त तव्हांजो स्केल मथे ॾाढो आहे. उहो थोरो बि अगरि हिन सुर मथे रखो आहे त जेको हेठि ख़र्ज वारी जॻह लहो पिया वल्लेल जे ज़ुल्फ़न वारा त उहो अञा मज़बूत थी वञे. सुर को थिड़ियो न आहे लेकिन उहो सुर पको प्रॉपर न लॻो आहे. त न्याणी मुंहिंजे तरफ़ां तव्हांजे लाइ 9 मार्कूं. माशाअल्लाह. अदी शबनम नूर इरफान समेत तरफ़ां तव्हांखे 9 मार्कूं मिली चुकियूं आहिनि. जी मखणा फ़कीर साईं. अदी शबनम तमामु तव्हां सुठी नात पढ़ी आहे, भली नात पढ़ी आहे. अल्लाह ताला
अवां खे शाद आबाद रखे। आमीन अल्लाह ताला अञा वधीक शौक़ ज़ौक़ जज़्बो अता फरमाए। आमीन मां अवां खे पंहिंजे तरफ़ां 9 मार्कूं ॾियां थो। माशाअल्लाह माशाअल्लाह 9 मार्कूं मखणे फ़कीर तव्हां खे जी ॾिनियूं मदर भेण। हुसैन साहब तव्हांखे आफ़रीन हुजे बाबा। निहायत हर तरीक़े सां तव्हांजो पढ़णु मौला साईं मक़बूल फरमायो आहे। जो असांजा सीनियर दोस्त, असांजा प्यारा दोस्त भाइर साईं मखणो साईं ऐं अदा इरफ़ान उन्हनि अव्हां खे दिलि खोले नंबर्स ॾिना आहिनि। मुंहिंजी तरफ़ां बि अव्हां खे 9 मार्क्स आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह टिनी जजनि ॾाढियूं सुहिणियूं मार्कूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। अदी शबनम तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं भेण खे गुज़ारिश कंदासीं कंहिंखे त अदी शबनम खे पंहिंजी जाइ ते विहारे। ॿिन्ही जहाननि जे सरदार जी तारीफ़ ऐं ॾाढो सुहिणो प्रोग्राम माशाअल्लाह मदाह मुस्तफ़ा सिंधी मीडिया जी तारीख़ जो सभ खां वॾो प्रोग्राम थी रहियो आहे। ऐं तव्हां बि सिंधी मीडिया ते तमामु घणा प्रोग्राम ॾिठा हूंदा फौज़िया। बिल्कुलु सभिनी खां ही प्रोग्राम तव्हांखे मुनफ़रिद लॻंदो हूंदो ऐं माशाअल्लाह एॾो ज़बरदस्त सेट आहे। ऐं जंहिं डिसिप्लिन सां जंहिं तरतीब सां प्रोग्राम हले पियो उनजी छा ॻाल्हि कजे। बिल्कुलु सो हाणे वरी तरतीब जीअं मूं तव्हांखे चयो त थोरी मटायूं था हिन प्रोग्राम में। सो नवाब अली चाचड़ साहिब खे हाणे गुज़ारिश आहे त हू ॿिन्ही जहाननि जे सरदार जी तारीफ़ करे अची वेठे मुर्सल जी सनाख़वानी कंदे उन्हनि खे बि लुत्फ़ ईंदो आहे, असांखे ॿुधण में मज़ो ईंदो आहे। सुभान अल्लाह साईं नवाब अली चाचड़ साहिब। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। तोखे सजण वेठो सारियां थो ओ लुड़क यखने मां हारियां थो। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। अला हेॾी सॼी काइनात में आका आसरो आ तुंहिंजी ज़ात में। साईं आसरो आ तुंहिंजी ज़ात में। ॾींहं ॾुखने में गुज़ारियां थो ओ लुड़क यखने मां हारियां थो। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। अला हीणो सफ़ा मुंहिंजो हालो आ। सुभान अल्लाह। अरबी मुहम्मद स्वालो आ ओ सोना मुहम्मद स्वालो आ। गमन में घड़ियूं घारियां थो हो लुड़क यखने मां हारियां थो। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। तार अची बुडल बेड़ो तार मदीने जा साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक बुडल बेड़ो उहो ई तारींदो। अहिड़ी सारी काइनात में आसरो आहे तुंहिंजी ज़ात में। अशरफ वेल हूंदा सवें राज राणा उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में। सुभान अल्लाह। नवाब अली चाचड़ साहिब ॾाढी ज़बरदस्त परफॉर्मेंस तव्हांजी। इरफान साईं न वधंदासीं, छा चवणु चाहींदो साईं? साईं तमामु सुहिणी परफॉर्मेंस साईं नवाब अली जी ऐं ॾाढी हसीन उम्मीद ऐं इल्तिजा मुंहिंजे आकाए दो जहां जे बारगाह में। सो ॾाढो सुठो अंदाज़ सां जंहिं अदा साईं पढ़ियो आहे। मूं वटि अदा जे लाइ जेके मार्कूं आहिनि माशाअल्लाह 9 मार्कूं साईं इरफान समे साहिब तरफ़ां क़बूल पवनि। मखणे फ़कीर खां पुछा कंदासीं त कहिड़ी राय रखे थो तव्हांजे बारे में? हा नवाब अली साहब तमामु तव्हां हिकिड़ी सुहिणी सुठी नात ॿुधाई आहे। हिकु अहिड़ी महिल आहे जंहिं महिल में मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे त अॼु ही हिकु अर्ज़ड़नि वारी नात आहे ऐं निदा वारी नात आहे त या रसूलल्लाह असांजो बेड़ो तार। हबीबन करीमन जी दरबार में जॾहिं इहा दरख़्वास्त पहुचंदी छा न आलम हूंदो, छा न करम हूंदो। सुभान अल्लाह। वो ईमान आहे त अॼु असां सभिनी जा बेड़ा तरी विया। सुभान अल्लाह। हुज़ूर जी ज़ात बाबरकात जे सदके मां इन नात ते ॾाढी ख़ुशी हासिल कंदे अव्हां खे 10 मार्कूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। वाह साईं वाह। वाह साईं वाह। भागमंद आहियो साईं। 10 मार्कूं तव्हांखे मिलियूं मखणे साईं ॾिनियूं। मज़र साईं। नवाब अली साईं दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो ऐं तमामु जाइज़
बाक़ी हाणे वधीक मां नथो ॻाल्हायां, मां तव्हांखे मार्क्स थो ॾियां। 8 मार्क्स मुंहिंजे तरफ़ां आहिनि। माशाल्लाह साईं, 8 मार्कूं मज़हर हुसैन तरफ़ां तव्हांखे नवाब अली चाचर साहिबु क़बूल पवनि ईंदड़ राउंड में, बल्कि हिन ई राउंड में, ईंदड़ राउंड न हिन ई राउंड में ख़बर पवंदी तव्हांजूं केतिरियूं मार्कूं आहिनि ऐं उनखां पोइ वरी काथो लॻाईंदासीं त केरु असां सां गॾु आहे केरु न आहे। सो रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो फौज़िया, रमज़ान मुबारक ऐं रहमत जो वसकारो अथई, जीअं की शाइर चयो आहे त वंड वठे अथई वारो अथई। रहमत जो वसकारो ऐं मिठे मुर्सल जी मिठी सना ख़्वानी ॿुधूं पिया पाण। ऐं हिन लम्हे कंहिंखे सॾाईंदो भला? हाणे घुराईंदसि ग़ुलाम कादिर खे। मतिलबु हाणे तव्हां सभु उन फॉर्मेट में दाख़िल थी चुका हो जिते तव्हां सम्झी चुका हो पाण बि त हाणे पढ़णो कीअं आहे। जी सर। हाणे मतिलबु मुक़ाबिलो जॻह कहिड़ी ते पहुतो आहे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। गुल बरस्या बिस्मिल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। सुभान अल्लाह। गुल बरस्या बिस्मिल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। गुल बरस्या बिस्मिल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। खुश ॾेहु ज़रूर थियो जॾहिं नाज़ुल नूर थियो। महबूब अची वियो वा जग जग मशहूर थियो। आयो रात रसूलुल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। गुल बरस्या बिस्मिल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सरकार जॾहिं जलवे अफरोज़ थिया जग में। तॾहिं अरब जे माण्हुनि खां मुंहिंजे अरबीअ खां अॻ में कयो सजदो काबतुल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। गुल बरस्या बिस्मिल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। गुल बरस्या बिस्मिल्लाह अज घर हजरत अब्दुल्ला। माशाल्लाह साईं गुलाम कादिर साहिब आवाज़ में तव्हांजे उहे कशिश आहे जेका रहंदी आहे ऐं अलाह साईं तव्हांजी इहा कशिश तव्हांजी आवाज़ में अञा वधीक बरक़रार रखे। मखणे फ़क़ीर साईं खां पहिरियां पुछंदासीं साईं जो छा वीचार आहे? गुलाम कादिर तमामु सुहिणी सुठी नात ॿुधाई। अल्लाह ताला हाफ़िज़ साहिब जे आवाज़ में बरकत अता फरमाए। अल्लाह ताला शौक़ ज़ौक़ में बरकत अता फरमाए। हाफ़िज़ साहिब खे मां 9 मार्क ॾियां थो। माशाल्लाह साईं 9 मार्कूं मखणे फ़क़ीर साहिब तरफ़ां। जी इरफान साहब तव्हां ॿुधायो। हाफ़िज़ गुलाम कादिर जहिड़े अंदाज़ में तव्हां पढ़ो था, मतिलबु हाणे तव्हां सभु उन फॉर्मेट में दाख़िल थी चुका हो जिते तव्हां सम्झी चुका हो पाण बि त हाणे पढ़णो कीअं आहे। जी सर। हाणे मतिलबु मुक़ाबिलो जॻह कहिड़ी ते पहुतो आहे। जी सर। ऐं असां बि अवतारे खां पोइ थकी पऊं था। जी सर। निंड्रूं बि असांखे खुमार अचनि था। जी। सो अल्लाह तव्हांखे सलामत रखे। तमामु हसीन नयत पढ़ी अथव ऐं तमामु हिकिड़ो कलाम जो जेको चूंड हुई उहा ॾाढी हसीन चूंड। मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजा बाबा तव्हांखे। मज़हर हुसैन साहब अव्हां उन्हनि शुरका मां आहियो, उन्हनि दोस्तनि मां आहियो, उन्हनि पढ़ंदड़नि मां आहियो जेके हर भेरा का न का हसीन शइ खणी था अचनि। मां तव्हांखे ॾिसां पियो मुसलसल कॉरिडोर्स में तव्हां का लॻा पिया हूंदा आहियो। बहितर खां बहितर शाइरी, बहितर खां बहितर कलाम खणी अचिजे, बहितर खां बहितर तिर्ज़ हुनजी खणी अचिजे। ऐं अलाह साईं चवंदा आहिनि पोरियो ते संदो पोरियो वाली कीम विञाए। अलाह ई अलाह जो हबीब कॾहिं कंहिंजो पोरियो न विञाईंदो आहे। बिल्कुलु साईं। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 9 मार्क्स। थैंक यू सर। माशाल्लाह साईं 9 मार्कूं तव्हांखे मज़हर हुसैन पारां मिली वियूं। सो इहो ई जज़्बो, इहो ई जोश हुजे ऐं इनशाअल्लाह मूंखे यकीन आहे त जेकॾहिं इहो ई जज़्बो ऐं जोश हूंदो त जेकी दोस्त महिनत कनि था उहे असां ॻंढियल रहंदा, जुड़ियल रहंदा ऐं आख़िरी प्रोग्रामनि ताईं असां सां गॾु वेंदा। सो हाणे
रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो ऐं मदाह मुस्तफ़ा कंहिंखे भला घुरायो था? हिन शेर सां मां घुराईंदसि जी, शाइस्ता वाह। खे कि दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद, सुभान अल्लाह। दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद, महबूब रब आलम दिल बर सचे जी याद। सुभान जी अल्लाह। भेण शाइस्ता अब्बासी पूछी वई आहे। जीअं दुनिया हलंदी अचे ओ तुंहिंजी सना हलंदी अचे, जीअं दुनिया हलंदी अचे ओ तुंहिंजी सना हलंदी अचे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे, जीअं दुनिया हलंदी अचे ओ तुंहिंजी सना हलंदी अचे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे। सुभान अल्लाह। कर न ॾिठी सुकरम में अल्लाह वो अल्लाह कर न ॾिठी सुकरम में सदन खां तुंहिंजे हरम में साॻी सखा हलंदी अचे ओ तुंहिंजी सना हलंदी अचे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे, जीअं दुनिया हलंदी अचे ओ तुंहिंजी सना हलंदी अचे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे, लिखी लिखी गुण ॻाल्हियूं लख वियाल ॾे। माशाअल्लाह माशाअल्लाह, अदी शाइस्ता तमाम प्यारी आवाज़ खूब माशाअल्लाह। निभायो आहे। खूब निभायो। तमाम पुराणी तिर्ज़ आहे माई भाग्य जी, लोड़न मंझां लुड़ंदी अचे, दिल सही। बारो चल पई करे। सो बहरहाल मदर साईं छा चवणु चाहींदो? ॾाढी सुठी कंटिन्यूटी आहे अदी शाइस्ता जी। शाइस्ता माशाअल्लाह हर भेरा को सुठो कलाम खणी थी अचे, उन धुन बि परफेक्ट थी थिए, ऐं जेतिरो उनजो आहे जंहिंखे चइजे काया, हुन हिसाब सां माशाअल्लाह महिनत ऐं जफ़ाकशीअ सां हर भेरा का न का उन में नवाण हूंदी आहे। मुंहिंजे तरफ़ां अदी शाइस्ता खे मां 8 मार्क्स ॾींदुसि। 8 मार्क्स। माशाअल्लाह अदी शाइस्ता तव्हांखे 8 मार्कूं मिलियूं आहिनि मज़हर हुसैन तरफ़ां। मखणो फ़कीर साईं। शाइस्ता तमामु ॾाढी सुहिणी सुठी नात पढ़ी। जी साईं। ॾाढो सुकून अची वियो, सुरूर अची वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां पंहिंजे तरफ़ां आदि शाइस्ता खे 8 मार्कूं ॾियां। माशाअल्लाह 8 मार्कूं साईं मखणे फ़कीर तरफ़ां तव्हांखे मिली वियूं। जी इरफान साईं। बिस्मिल्लाह। शाइस्ता हस्बे मामूल हिम्मत वारी अदिड़ी आहे असांजी ऐं सुठो पढ़े थी, लेकिन जेको आहे सो हिन जी परफॉर्मेंस में मतिलबु सानी जॾहिं बि, ऐं हीअ वॾो कमाल आहे जी, सानी जॾहिं बि शाइस्ता पढ़ी आहे उहा सुर मथे करे पढ़ी आहे। अच्छा। वरी जॾहिं मोटी अचे साॻे सुर ते। अच्छा। इहो वॾो हिकिड़ो कमाल आहे। वाह वाह वाह। सो अल्लाह साईं शाइस्ता खे हयाती ॾे। मुंहिंजे तरफ़ां शाइस्ता खे 7 नंबर। 7 मार्कूं शाइस्ता तव्हांखे साईं इरफान समी साहिब ॾियूं आहिनि। तव्हां पंहिंजी जाइ ते वियो भेण। थोरी देरि में ॾिसूं था त केरु असांखां अॼोके हिन प्रोग्राम मां मोकिलाईंदो। ऐं हिन लम्हे आउं वरी गुज़ारिश कंदा आहियां थो असांजे प्यारे दोस्त खे, ॾाढो सुहिणो सनाख़वान आहे ऐं तमामु ड्रिघे इंतज़ार खां पोइ हुनखे वारो ॾींदा आहियूं। सो माशाअल्लाह साईं तारिक हुसैनी साहिब माइक तव्हां ॾे आहे ऐं तव्हां हाणे असांखे नात बहूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणींदो। जी साईं। उॾकां गलड़ा वञ पारे पिरी रोई अर्ज़ कजां अहवाल मुंहिंजो वञ मीर मदीने जे रोज़े अॻियां
चओ आशिकवा बेहाल तुंहिंजो उॾकां गलड़ा वञ पार पिरी रोई अर्ज़ु कजां अहवाल मुंहिंजो ओ तुंहिंजे ज़ौक़ संदाज़ जीर पया जिन जान जिस्म में झीर कया या रसूल अल्लाह तुझे ज़ौक़ संदाज़ जीर पया जिन जान जिस्म में झीर कया बिना मरहम फटना सुर थिया बिना मरहम फटना सुर थिया आहे जग में जीअण जंजाल मुंहिंजो वञ मीर मदीने जे रोज़े अॻियां चओ आशिकवा बेहाल तुंहिंजो बिना गुल जे गुलशन कीअं ठहे थी बुलबुल बेआराम रहे या रसूल अल्लाह बिना गुल जे गुलशन कीअं ठहे थी बुलबुल बेआराम रहे 7 सालनि जा कीअं सूर सहे 7 सालनि जा कीअं सूर सहे हाणी वारिस ॾे को विसाल पंहिंजो वञ मीर मदीने जे रोज़े अॻियां चओ आशिकवा बेहाल तुंहिंजो उॾकां गलड़ा वञ पार पिरी रोई अर्ज़ु कजां अहवाल मुंहिंजो माशाअल्लाह साईं तारिक हुसैनी साहिब वाह जो पुराणो ज़मानो यादि ॾियारे छॾियव साईं कांगल सां दिलि जो हाल अहवाल ओरियो अथव ऐं ॾाढे सुहिणे नमूने सां उहो बि इरफान साईं साईं मुंहिंजा बिस्मिल्लाह तव्हां तरफ़ आहियूं असीं साईं मुंहिंजे अखियुनि ते तारिक साईं खे जस लहणी साईं तारिक साईं ऐं हुनजो हौसलो आहे ऐं ही सादा हिकिड़ा असांजा ख़्याल हूंदा आहिनि असांजे माण्हुनि जा या जंहिं लिखियो आहे त मतिलबु कहिड़ी सादगी जी ॻाल्हि आहे त वञूं कांगड़ड़ा वाह वाह मुंहिंजो सुवालु खयूं जी सो मक़सदु ॿियो को वाह न सुझी आहे बिल्कुलु त कांगल जे हथे जेको आहे पैगाम वञे थो त ही उन्हनि जी निमाणी हिकिड़ी जेका इल्तिजा आहे हुज़ूर जे बारगाह में पुॼाइण जो हिकिड़ो वाहिद ज़रियो ऐं अल्लाह साईं सलामत रखे तारिक साईं खे उन जॾहिं बि सानी पढ़ी आहे ऐं सानीअ में सुर डिस्टर्ब थिया आहिनि ऐं प्लस ॿिए मिसरे जी वराणीअ में सुर डिस्टर्ब थिया आहिनि बाक़ी अदरवाइज़ तव्हां सुठा मदा ख़्वान आहियो मुंहिंजे आका जा मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 8 मार्कूं साईं इरफान समी साहिब तरफ़ां क़बूल पवन मकड़ा फ़कीर साहब तारिक साईं अव्हां जी वॾी वॾी महिरबानी जो अव्हां सुठे अंदाज़ में असांखे नात ॿुधाई अल्लाह ताला शाल तव्हांजी क़बूल फरमाए इहा नात पंहिंजी बारगाह में मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां माशाअल्लाह 8 मार्कूं साईं मकड़े फ़कीर तव्हांखे ॾेई छॾियो जी मज़र हुसैन साहब तव्हां ॿुधायो तारिक हुसैनी साईं जस हुजे अव्हांखे तमामु सुठे अंदाज़ में मथे तव्हां जेका छिक ॾिनी निहायत हसीन हुई जी साईं पर इरफान साईं वारी ॻाल्हि त उन खां पोइ जेका लहक आहे ऐं उनखे संभालणु इहो मिड़ी थोरो हुन में थोरो डिस्टर्बेंस हो असल में ॻाल्हि छा आहे साईं जी बाबा त कॉम्पिटिशन त पंहिंजी जॻह ते आहे जी लेकिन ख़ुशी मूंखे हिन ॻाल्हि जी थी आहे जो हिन प्रोग्राम मां तव्हां मां काफ़ी कुझु मां सिखियो आहे अल्लाह ताला सलामत रखे हक़ीक़त में सिखियो आहे इहो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ ऐं फ़ाइदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त असां अव्हां सभिनी खां जाम सिखियो आहे हीअ मां बिल्कुलु तमामु सिदके दिलि सां ॻाल्हि थो कयां त
त छो जो हर ईंदड़ पल जेको आहे न माण्हू खे सेखारे थो वञे। बिल्कुलु सही। तव्हांजो जेको प्रीवियस जेको टाइम हूंदो आहे हुन खां ईंदड़ पल हूंदो आहे हुन में तव्हां घणो कुझु, छो जो तव्हां अॻिते वधो पिया न, उहो कुझु तव्हां ॾिठो ई न आहे जेको गुज़री चुको आहे। हाणे ईंदड़ जेका शइ आहे उनजी तव्हांखे ख़बर ई कान्हे का। त हिन हिसाब में तव्हांखे जस हुजे। काफ़ी शयूं आहिनि जेके ॻाल्हाए सघजनि थियूं, पर मां मार्क्स ते ईंदुसि। ऐं तव्हां चयो त तव्हां सिखियो आहे, पर मां चवंदुसि त असां हिन प्रोग्राम जे ज़रिए असांखे जेका बाज, जेको सवाब, जेका इनायत, जेका रहमतूं मिलियूं आहिनि, मां सम्झां थो त उनजी का कथी कान्हे का, का ॻणप ई कान्हे का। असांजा भाग भला जो असां हिन मीलाद मुस्तफ़ा में शरीक थिया आहियूं। हिन खां वॾो असांजो नसीब थी कोन थो सघे। रब साईं तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां तव्हां लाइ 8 मार्क्स आहिनि। साईं वाह थी वई, वाह थी वई। 8 मार्कूं तव्हांखे मिली वयूं आहिनि जजनि जे तरफ़ां। सो अल्लाह पाक असांखे मिठे मुर्सल जी सीरत ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो पंहिंजी भेण मूमल खे, परफॉर्मर खे पाण सम्झे थो, पढ़ंदड़ पाण सम्झे थो त मूं पहिरीं छा कयो हो, हाणे मूंखे छा करिणो आहे। इहो सेंस हिकिड़े आर्टिस्ट में, हिकिड़े पढ़ंदड़ में ज़रूरु हुजणु खपे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। मुस्तफा मुस्तफा या हबीब खुदा, मुस्तफा मुस्तफा या हबीब खुदा, करने का है करम दिलरुबा दिलरुबा, करने का है करम दिलरुबा दिलरुबा। सुभान अल्लाह। शान आला जब आकयो तुझो रब, शान आला जब आकयो तुझो रब, तुझी मंजिल मथे हेठ अर्श ओला, मुस्तफा मुस्तफा या हबीब खुदा, जे आया तुझे दर तुझी तन ते नजर, जे आया तुझे दर तुझी तन ते नजर, अणघुर्या तो भरिया वाह तुझी सखा, मुस्तफा मुस्तफा या हबीब खुदा, करने गा है करम दिलरुबा दिलरुबा। माशाल्लाह, सुभान अल्लाह। वो हमारे नबी, हम उनकी उम्मती, उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम, लाखों सलाम, मुस्तफ़ा जान रहमत पे लाखों सलाम। सुभान अल्लाह। माशाल्लाह, अदी असांजी मुंबल ॾाढो सुठो पढ़ियो। साईं इरफान साईं छा चवणु चाहींदो? सुभान अल्लाह। माशाल्लाह। अदी मुंबल अल्लाह से तव्हांखे हयाती ॾे। आमीन। मतिलबु इन गले जे कंडीशन में मां मुसलसल ॿ 3 ॾींहंनि खां ॾिसी रहियो आहियां त तव्हांजो गलो डिस्टर्ब आहे, लेकिन इन कंडीशन में बि एतिरो पढ़णु तव्हां जस लहणो, अल्लाह तव्हांखे हयाती ॾे मुंहिंजी अदी। मूं वटि तव्हांजे लाइ मुंहिंजी भेण 7 मार्कूं तव्हांखे इरफान समीर साहिब ॾिनियूं आहिनि। जी मखड़ा फकीर साहब, तव्हां छा राय आहे? आदि मुगल तमामु सुहिणी सुठी नात तव्हां पढ़ी आहे। मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। मूमल तव्हां बाबा पोएं राउंड खां वधीक बहितर नात पढ़ी आहे।
तव्हांखे मुबारकबाद बि हुजे। ज़ाहिर परफॉर्मर खे पाण सम्झे थो, पढ़ंदड़ पाण सम्झे थो त मूं पहिरीं छा कयो हो, हाणे मां मूंखे छा करिणो आहे। इहो सेंस हिकिड़े आर्टिस्ट में, हिकिड़े पढ़ंदड़ में ज़रूरु हुजणु खपे। मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 8 मार्क्स आहिनि। माशाल्लाह 8 मार्कूं तव्हांखे मज़हर हुसैन साईं जी तरफ़ां क़बूल पवनि। ऐं तव्हांखे छा थो लॻे अॼु एनर्जी आहे सनाफ़ वारनि में? कुझु आहे बि ऐं कुझु न बि आहे। ईअं न? बिल्कुलु। के त माना फुल एनर्जी में आहिनि, के मूं वांगुरु ईअं थोरा नॉर्मली, उनखे रोज़ो लॻल आहे ईअं थो लॻे। ईअं न रोज़ जी ॻाल्हि न आहे, बसि माशाल्लाह इफ्तारी खां पोइ त जज़्बो हुजणु खपे। बिल्कुल। सो बहरहाल इन प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। ग़ुलाम नबी साहिब खे गुज़ारिश आहे त उहे अचनि। हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत ते ख़ुदा हूंदो, हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत ते ख़ुदा हूंदो, त ॿिए पासे ज़मानत लए, त ॿिए पासे ज़मानत लए मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो, हशर जे ॾींहुं हिक पासे, हशर जे ॾींहुं हिक पासे मुंहिंजो रब राज़ पंहिंजे ते चङा इंसान चूंडींदो, मुंहिंजो रब राज़ पंहिंजे ते चङा इंसान चूंडींदो, ख़तादारनि वीचारनि जो, ख़तादारनि वीचारनि सां ख़बर नाहे त छा हूंदो, त ॿिए पासे ज़मानत लए, त ॿिए पासे ज़मानत लए मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो, हशर जे ॾींहुं हिक पासे ईअं महबूब ॻोल्हींदो, अमड़ बचड़ खे जीअं ॻोल्हे, ईअं महबूब ॻोल्हींदो, अमड़ बचड़नि खे जीअं ॻोल्हे, न तेसी बेश्त ॾेवींदो, न तेसी बेश्त ॾेवींदो, जेसी वग खां जुदा हूंदो, त ॿिए पासे ज़मानत लए, त ॿिए पासे ज़मानत लए मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो, हशर जे ॾींहुं हिक पासे, हशर जे ॾींहुं हिक पासे। साईं गुलाम नबी मतिलबु हूअं त सभिनी खे अल्लाह पाक क़ुर पाक खे हिफ़्ज़ करण जो शरफ़ असां अता फ़रमाए, हासिल करणु फ़रमाए। ऐं गुलाम नबी क़ुर जा हाफ़िज़ आहिनि। जॾहिं प्रोग्राम खां पोइ मुंहिंजी गुफ़्तगू थींदी आहे कॾहिं कॾहिं हिननि सां, त मतिलबु मूंखे जेको लुत्फ़ ईंदो आहे हिन जे गुफ़्तगू मां, हीअ कम गो बि आहे। अलाह से हिन खे हयाती ॾिए गुलाम नबी खे। गुलाम नबी ॾाढो हसीन अंदाज़ आहे, लेकिन मां पहिरियां बि हिकिड़ो अर्ज़ु कयो त पेपर ठाहे रखण में ऐं मोबाइल में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। पोइ तव्हां बार बार लफ़्ज़ जे करे, इन जे करे तव्हां हिकु लफ़्ज़ भुलिजी बि विया। जेकॾहिं पेपर हुजे हा त न भुलिया, छो जेसिताईं उहो अचे उहो कुझु सेकेंड, अधु सेकेंड वठंदो मथे अचण में। सो बाक़ी ओवरऑल ॾाढी सुठी परफॉर्मेंस तव्हांजी। मूं वटि मुंहिंजा बाबा तुंहिंजे लाइ 9 मार्कूं सही, महिरबानी मुबारकूं, 9 मार्कूं। वाह वाह। आप साहब गुलाम नबी साहब अव्हांखे मुबारकूं हुजनि जो अव्हां असांखे हर वक़्तु अहिड़े तरीक़े सां नात ॿुधाईंदा आहियो जो असांखे मज़ो अची वेंदो आहे। असां पंहिंजी तरफ़ां तव्हांखे दुआऊं ॾींदासीं। अल्लाह तबारक ताला शाल तव्हांखे हिन नात पढ़ण में इज़त अज़मत अता फ़रमाए। मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 8 मार्कूं सही, 8 मार्कूं, मुबारकूं मुबारकूं। वाह वाह। मज़हर हुसैन साहिब। हाफ़िज़ ग़ुलाम नबी साईं तव्हांखे लख वाधायूं हुजनि। रिवायत क़ाइमु रखंदे तव्हां माशाल्लाह नओं कलाम खणी था अचो
तमामु सुठो तव्हांजो अंदाज़ ग्रिप सभई ॻाल्हियूं। इरफान साईं वारी ॻाल्हि, ध्यानु वंडिजे थो मोबाइल में ऐं पेपर में बि वंडिजे थो। पेपर खे इस्तेमालु करण जो बि हिकिड़ो ख़ासि तरीक़ो हूंदो आहे। हिकिड़ो ग्लांस ॾिसबो आहे, हिकिड़ो झट खनि, हिकिड़ो बसि ॾिठो उनखे रखी छॾियो। हुन सां छा थींदो आहे, जो तव्हांजो वोकल ते आवाज़ ते असरु न पवंदो। हिकिड़ो लफ़्ज़ हो इंसान चूंडींदो मिसरा में, हुन सिट छा हुई? मुंहिंजो रब राज़ पंहिंजे ते चङा इंसान चूंडींदो। हा, चङा इंसान चूंडींदो। हाणे उन में तव्हां इंसा करे ऐं पोइ हुनखे टोड़े नून खे अलॻि करे, इंसा अलॻि नून अलॻि, इंसा न चूंडींदो। हाणे इहो जे ईअं चइबो त सफ़ा जी माना तब्दील थी वेंदी। माना तब्दील थींदी त मफ़हूम सफ़ा अलाए किथे जो किथे वञी पवंदो। सिंधी ॿोली ऐं दुनिया जूं ॿोलियूं तमामु नाज़ुक हूंदियूं आहिनि। सिंधी ऐं अरबी तमामु घणी नाज़ुक आहे। सही, असां सम्झूं था थोरो घणो, त इहो मिड़े थोरो ध्यानु, छो जो तव्हां मां इहा तवको रखी सघिजे थी। तव्हां हाफ़िज़ आहियो, माशाल्लाह, इल्म जी वेझा आहियो। ख़ुदा ताला तव्हांजे इल्म में अञा इज़ाफ़ो करे, अला रसूल। ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे बाबा 8 मार्क्स आहिनि। माशाल्लाह साईं गुलाम नबी साहिब, ॾाढो सुठो तव्हां परफॉर्म कयो। ऐं जीअं मज़हर हुसैन साईं चयो त कॾहिं कॾहिं किन लफ़्ज़नि में पाज़ अची वेंदो आहे त पोइ उनखां पोइ लफ़्ज़ छिड़ी पवंदा आहिनि, त उनजी माना ऐं मफ़हूम अची वेंदो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम जो अञा हिसो आहियो। ॾिसूं था क़िस्मत जी तेवी कंहिं ते अॼु महिरबानी थिए थी। बाक़ी सभिनी ते महिरबानी आहे। कुझु नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे, कुझु महिनत जी ॻाल्हि हूंदी आहे, ऐं कुझु अलाह पाक ख़ासि करम कंदो आहे। बिल्कुलु, अलाह पाक ख़ासि करम कंदो आहे। ऐं कचहरी तमामु घणी कंदासीं, पर वक़्त खे थोरो बचाईंदे। ऐं हिन लम्हे आऊं गुज़ारिश कंदुसि शहबाज़ ॾिने बंबरे साहिब खे त उहे अचनि। वाह मुझे करीम जो प्यारो गुनहगारनि सां बिस्त में पेर न पाईंदो, जेसी उम्मत न छॾाईंदो। वाह वाह मुझे हबीब जो प्यारो गुनहगारनि सां, वाह मुझे करीम जो प्यारो गुनहगारनि सां। हूं तो खुदा बे जलाल में अल्लाह, हूं तो खुदा बे जलाल में हादी असां उन हाल में, हादी असां उन हाल में पाण करी मूं ॻाल्हाईंदो, जेसी उम्मत न छॾाईंदो। वाह वाह मुझे हबीब जो प्यारो गुनहगारनि सां, वाह मुझे करीम जो प्यारो गुनहगारनि सां। जेके बि असां सिंधी माण्हू आहियूं, और हिकिड़ी ॿोली स्टैंडर्ड वारी इहा आहे त जेको वाह जो अल्फाज़ आहे उहो तव्हां कॾहिं वाह चयो आहे हिन परफॉर्मेंस में, ऐं कॾहिं वरी वाह हो। बेसिकली हीअ अल्फाज़ आहे वाह मुंहिंजो प्यार। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, बहुत प्यारी आवाज़, ज़बरदस्त नातिया कलाम। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूअं ई ग़रीबन ऐं यतीमन जा हमदर्द हुया, यतीमन जो यार उन्हनि खे कोठियो वेंदो हुयो। सुभान अल्लाह। सभ खां पहिरियां मज़र साईं तव्हां छा चवणु चाहींदो शहबाज़ ने बंबरे जी परफॉर्मेंस ते? शहबाज़ जी परफॉर्मेंस मां चवंदुसि त मुनासिब रही आहे, छो त ॿिया दोस्त जीअं पढ़ी विया आहिनि त ज़ाहिर असांजे ज़हन में हिकिड़ो स्टैंडर्ड आहे ऐं तवको रखूं था। हिन दोस्त हमेशह कुझु न कुझु नओं खणी आयो आहे। हुन में धुन बि थिए थी, हुन में ॿोल बि थियनि था, शाइरी बि थिए थी, अंदाज़ बि थिए थो, लहन बि थिए थो। इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखंदे मां शहबाज़ खे 7 मार्क्स ॾींदुसि। वाह साईं वाह, 7 मार्कूं मुबारकूं साईं। सो इरफान साईं तव्हां छा चवणु चाहींदो? साईं शहबाज़, सभ खां पहिरियां त मां पहिरियां बि ॻाल्हि कई त जेके बि असां सिंधी माण्हू आहियूं, और हिकिड़ी ॿोली स्टैंडर्ड वारी इहा आहे त जेको वाह जो अल्फाज़ आहे उहो तव्हां कॾहिं वाह चयो आहे हिन परफॉर्मेंस में, ऐं कॾहिं वरी वाह हो। बेसिकली हीअ अल्फाज़ आहे वाह मुंहिंजो प्यार। वाह
हे खे ज़बर आहे मथां ऐं उन खां पोइ हूंदो ख़ुदा बि जलाल में उन खां पोइ तव्हां जेको आलाप ॾिनो ऐं आलाप खां पोइ वरी जॾहिं तव्हां हूंदो ख़ुदा बि जलाल में त तव्हांजा सुर डिस्टर्ब थिया आहिनि सो बाक़ी ओवरऑल मुनासिब तव्हांजी परफॉर्मेंस आहे मूं वटि जेके तव्हांजे लाइ मार्कूं आहिनि बाबा 6 मार्कूं साईं इरफान समे साहिब तरफ़ां तव्हांखे क़बूल पवनि मखणो फ़कीर साहब मखणो फ़कीर साईं हाँ शाहबाज नूर साहब हाँ तमामु सुठी सोणी भली नात ॿुधाई अल्लाह तव्हांजे इश्क खे क़ाइमु दाइम रखे आमीन इहे तव्हांजी महिनतूं तव्हांखे ज़रूरु रंग लाहींदियूं हिकु ॾींहुं ज़रूरु तव्हां पंहिंजी मंज़िल माणींदव इंशाअल्लाह मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 8 मार्क्स ॾियां थो वाह साईं वाह 8 मार्कूं मखणे फ़कीर तरफ़ां तव्हांखे मिली वियूं साईं शहबाज़ना साहिब थोरी देरि में रिज़ल्ट अनाउंस कयूं था ऐं ॾिसूं था त केरु असांजो दोस्त असांखे हिन प्रोग्राम मां छॾे वेंदो मोकिलाए वेंदो या असांजी भेण असांखां मोकिलाईंदी सो फौजिया कंहिंखे था सॾायो हाणे घुराईंदासीं सफ़दर खे सफ़दर हुसैन हर हंधि ही ऐलान अची वियो रब आंदो रमज़ान अची वियो हर हंधि ही ऐलान अची वियो रब आंदो रमज़ान अची वियो रहमत जो सामान अची वियो रब आंदो रमज़ान अची वियो रहमत जी बरसात अजय में शबे कदर जी रात अजय में रहमत जी बरसात अजय में शबे कदर जी रात अजय में नाज़ुल थी क़ुरान अची वियो रहमत जो सामान अची वियो रब आंदो रमज़ान अची वियो हर हंधि ही ऐलान अची वियो रब आंदो रमज़ान अची वियो सुभान अल्लाह माशाल्लाह साईं ॾाढो सुठो पढ़ियो पिए तव्हां ऐं जल्दीअ में बस करे वियो अञा असां चाहियूं पिया तव्हां बाक़ाइदा ईअं फ़रत मिले हा पर ठीकु साईं इरफान समो साहिब सफ़दर हुसैन साईं मौक़े जी निस्बत सां रमज़ान शरीफ़ जी बाबरकत महीने में तव्हां रमज़ान मुबारक जे शान में जेको तव्हां ॿोल ॿुधायो आहे तमामु सुहिणो बसि सिर्फ़ु इहो त रब आंदो अंतरे खां पोइ रमज़ान जेका तव्हां सानी शुरू कई उन में तव्हां हेठियों सुर तव्हांजा प्रॉपर न लॻी सघिया मूं वटि तव्हांजे लाइ आहिनि साईं 6 मार्कूं साईं महिरबानी मार्कूं तव्हांखे साईं हिन भेरे इरफान साईं तव्हांखे माइनस करे छॾियूं आहिनि परफॉर्मेंस तव्हांजी मज़ेदार न आहे हिन जो मतिलबु जी मखणे फ़कीर साहब मखणे फ़कीर खां पुछा कयूं था उहो तव्हां मां केतिरो मुतमिन थियो आहे अल्लाह तव्हांखे आबाद करे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह तव्हांखे कामयाबी कामयाबी नसीब करे आमीन मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 8 मार्कूं माशाअल्लाह साईं 8 मार्कूं ऐं सफ़दर साईं तव्हांखे मुबारकूं जी मज़र हुसैन साहब सफ़दर साईं रब साईं तव्हांखे सलामत रखे नात मुस्तफ़ा सां गॾु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह साईं भलायूं ॾे ऐं नात तव्हां जेका रमज़ान पाक जे हवाले सां पढ़ी आहे इहा तर्ज़ जेका आहे जीअं मौलूदनि में थींदी आहे उहा ई तर्ज़ खणी करे अव्हां पंहिंजे पाण खे निभायो आहे मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स आहिनि 7 मार्क मज़र हुसैन साहिब जे तरफ़ां ऐं जीअं मूं पहिरियां ज़िक्र कयो फौजिया त असां जॾहिं सफ़दर साईं खे ॿुधंदा आहियूं सफ़दर हुसैन ईंदड़ खे त पोइ झूमंदा पिया आहियूं बिल्कुलु मूं सोचियो पिए त अॼु परफॉर्मेंस उनजी थोरी ज़बरदस्त अञा वधीक हूंदी पर मुंहिंजे चवण खां पोइ अञा जेको रहंदो जीअं हुयो जेका हुनजी एनर्जी हुई उहा वेस्ट थी वई एनर्जी बि कम हुई मज़ो न आयो बहरहाल मिठे मुड़सल ई सनाए उन मां वरी बि पाण लुत्फ़ अंदोज़ी थियासीं हिन वक़्तु आउं मोहम्मद मूसा वारसी साहिब खे गुज़ारिश कयां थो त उहे अचनि खुदा रहमत वसाए तो सना सरवर जी करनिया असांजा गम मिटाए तो सना सरवर जी करनिया मोहम्मद पाक जे सदके खुदा नाराज नाए थियो मोहम्मद पाक जे सदके खुदा नाराज नाए थियो
ईअं हर को ॿुधाए थो सना सरवर जी करणी या ईअं हर को ॿुधाए थो सना सरवर जी इन में को शक न आहे त तव्हां सुठे आवाज़ जा मालिक आहियो ऐं ज़हन बि तव्हांजो ॾाढो ज़रखेज़ ज़हन आहे। अच्छा, जॾहिं जुमिलो को में जॾहिं मुंहिंजे पाक मुर्सल जो नालो ईंदो आहे त जीअं हाणे तव्हां पढ़ी त मुहम्मद न थींदो मुहम्मद, दाल खे ज़बर अची वेंदी, छो जो ही प्रोग्राम आहे जस्ट लाइक ही प्रोग्राम जॾहिं तव्हां पढ़ो था या जीअं असां स्टूडियो में वोकल कंदा आहियूं सेम जेका आहिनि क्राइटेरिया हूंदी आहे त ज़ेर ज़बर ऐं सुर जो ख़्यालु रखणो पवंदो आहे। अदरवाइज़ तव्हां ॾाढो सुठो मुंहिंजो आका जो शान बयानु कयो आहे। मूं वटि तव्हांजे लाइ भा मिठा अठ मार्कूं साईं इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मखणो फ़कीर साहब। मोहम्मद मूसा साहब तमामु सुहिणी सुठी नात तव्हां पढ़ी आहे। अल्लाह ताला अव्हां खे नात पढ़ण में कामयाबी कामयाबी नसीब करे। आमीन। मां पंहिंजी तरफ़ां अव्हां खे 8 मार्क्स ॾियां। वाह साईं, 8 मार्कूं मखणे फ़कीर बि तव्हांखे ॾेई छॾियूं। सो हाणे दी त मज़र साईं ॾे असांजी बि तव्हांजी बि। जी मज़र साईं। मोहम्मद मूसा साईं, मूंखे अव्हां में तमामु घणी उमेद हुई जेको अव्हां खे अलाह साईं आवाज़ु ॾिनो आहे, जेको ठहराव आहे अव्हां जी मिज़ाज में नात पढ़ण में। जीअं तव्हां शुरू थींदा आहियो मिसरा जेका तव्हां खईं मिसरा तमामु जीअं भॼ भॼा हुई मिसरा में, यानी सवली सिंधी में भॼ भॼाई चइबो। जी साईं। त उहो तहमुल जेको असां तव्हांजी पहिरीं नात में जेको मिलियो निहायत हसीन तरीक़े सां तव्हां शुरू कयो ऐं पंहिंजे पाण खे मल्हायो जीअं माण्हू पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त कराईंदो आहे, इंट्रोडक्शन कराईंदो आहे। हिन में उहा शइ बरक़रार रही न सघी, पर ईंदड़ हुन में एपिसोड में ईंदड़ हुन में टर्न में राउंड में मां उमेद थो रखां त तव्हां पंहिंजे पाण खे मल्हाईंदा ऐं का अहिड़ी नात चूंड करे ईंदा जेका पंहिंजो जंहिंमें ठाहिरायो बि हूंदो ऐं बाक़ाइदा अव्हां पंहिंजो पाण मल्हाईंदा बि। मां अव्हांखे फ़िलहालु 6 मार्क्स ॾियां। अदा ख़ुदा बख़्श अचे ऐं पंहिंजो हिसो गंढे मिठी मुर्सल जी सना ख़्वानीअ में। हाणे हयाती अले छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजां। हाणे हयाती अले छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजां। मुंहिंजी पोइवारी कजां का दिलदारी ॾिजां। मुंहिंजी पोइवारी कजां। हाणे हयाती अले छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजां। सुभान अल्लाह। तूं न ढकींदे केर ढकींदो अला। तूं न ढकींदे केर ढकींदो अला। ए बौघाड़े किने जा कसूर मुंहिंजी पोइवारी कजां। मुंहिंजी पोइवारी कजां का दिलदारी ॾिजां। मुंहिंजी पोइवारी कजां। हाणे हयाती अले छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। माठीनो मुनफरिद आवाज़ ऐं अंदाज़। वाह 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 साईं, मज़ो अची वियो। जी मदर साहब। सुकून मिलियो रूह खे ऐं क़ल्ब खे बि। मदर साईं। निहायत हसीन। तूं न ढकींदे केरु ढकींदो। बेशक जवाब न आहे, सिट जो जवाब न आहे। अलाह साईं अव्हां खे हिन जो अजर अज़ीम ॾे। ऐं इहो मां पुछंदुसि त इहे ॿोल कंहिंजा आहिनि ऐं हीअ जेका आहे धुन हिन ते अव्हां खे कंहिं चयो त हिन
इन ॿोलनि खे हिन धुन में रखिजे। दरअसल ही ॿोल आहिनि अलहाज मौलाना नबी मैसर साहिब जा। बिस्मिल्लाह। ऐं फ़क़ीर आहे असांजे उते मोरे शहर में, वाह। उहो पढ़ंदो आहे। बसि मूंखे बहितरीनु लॻी धुन, मां चयो भला पेश करे थो छॾियां। हिन में को शक न आहे, सच निहायत बहितरीनु आहे। हुन फ़क़ीर खे मौला अजर अज़ीम ॾे। तव्हां जीअं निमाणा ई सां पढ़ियो आहे, तव्हांखे बि जस हुजे। जज़ाकल्लाह। मुंहिंजी तरफ़ां 8 मार्क्स आहिनि तव्हां। माशाल्लाह 8 मार्क मज़हर हुसैन पारां तव्हांखे क़बूल पवनि। इरफान साईं छा चवंदो? ख़ुदा बख़्श ख़ुदा वंदे करीम अल्लाह जल्ल जलालहू जेको तव्हांखे एॾो मिठड़ो आवाज़ ॾिनो आहे, ऐं उन जे लाइ वरी ख़ासि जेको चूंडियो वियो आहे तोखे हुज़ूर जे शान बयानु करण लाइ, ऐं मदाह मुस्तफ़ा जे ज़रिए असां तव्हांजे नैत ख़्वानी मां लुत्फ़ अंदोज़ थियूं था। धनी ताला तव्हांखे अञा वधीक हिम्मत ॾे, तव्हांजी इन नैत वारे इश्क खे क़ाइमु दाइम रखे। मां तव्हांखे मिठड़ा माशाल्लाह 8 मार्कूं इरफान साईं तव्हांजे हिसे में ॾिनियूं। मखणा साईं वाह ख़ुदा बख़्श वाह, अंदर ठारे विधी। इहा नात आहे त मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह जी हिकिड़ी काफ़ी आहे जी, उनजी तर्ज़ ते आहे। जी जी। ओ उमर अवेंदड़ो पुछा पई अल्लाह किथे मुंहिंजा मारू वड़ा, जिते मुंहिंजा मारू वड़ा, किथे मुंहिंजा मारू वड़ा, किथे मुंहिंजा सागी वड़ा, किथे मुंहिंजा मारू वड़ा। सुभान अल्लाह। महल मांदी मारुई अदा उमर, महल मारुई अदा उमर, रुआरे रोए अल्लाह जिते मुझा मारू। कुछ लफ्ज़ कुछ धुनूं अहिड़ियूं ठहकी ईंदियूं आहिनि पाण में, उहो लॻंदो ईअं आहे त ही हिन लाइ लाज़िम आहे, हू हुन लाइ मलज़ूम आहे। साईं छा ख़्याल आहे बाबा? ईअं न साईं मखणा साईं मार्कूं केतिरियूं ॾींदो? 8 मार्कूं मखणी 8 मार्कूं ख़ुदा बख़्श मां तोखे ॾिनी। महिरबानी। अल्लाह तोखे ख़ुशि कंदो आबाद। माशाल्लाह माशाल्लाह साईं 8 मार्कूं तव्हां मखणी फ़क़ीर तरफ़ां खयूं पिया वञो। सो वॾी महिरबानी अदा, तव्हां पंहिंजी जाइ ते वियो। ऐं हिकिड़ो सना ख़्वानी मुस्तफ़ा अहिड़ो बि आहे, उनजो जॾहिं पाण अंदाज़ ॿुधंदा आहियूं त पोइ दिलि मां वहवा निकिरंदी आहे त केॾा न सुठा आवाज़ पंहिंजी सुहिणी सिंध में पिया आहिनि। ऐं बग़ैर सिखियण जे, बग़ैर कंहिं महिनत जे, बग़ैर कंहिं उस्ताद जे, एॾी पुख़्तगी सां, एॾी सचाईअ सां, एॾी महिनत सां हिकिड़ो रंग पेश कनि था। कुझु गॉड गिफ्टेड बि हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, अल्लाह साईं जी वॾी देन आहे, उनजी वॾी नेमत आहे, ऐं उन्हनि जो ख़ासि करम आहे असांजे दोस्तनि ते। वकार नूर साहिब खे गुज़ारिश कयूं था त उहे अचनि ऐं नात हुज़ूर सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणिन। वकार नूर साहिब बिस्मिल्लाह। छा ॾाज मिलिया खां पोइ कंटिन्यू आख़िर ताईं तव्हांजा सुर डिस्टर्ब रहिया, तव्हां सुर ते क़ाइमु न रही सघिया। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। छा सूरत हुई रब साईं जी, छा सूरत हुई रब साईं जी, मौला सां मिलण वारे खे ख़बर, छा सूरत हुई रब साईं जी, मौला सां मिलण वारे खे ख़बर, हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर,
महराज करण वारे खे ख़बर सुभान अल्लाह छा सूरत हुई। मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस ऐ अज़्म अजीब जो शान बि ॾिस सुभान अल्लाह छाॾा जमिलिया ॾींदड़ खे ख़बर छाॾा जमिलिया ॾींदड़ खे ख़बर ॿियो ॾाज वठण वारे खे ख़बर छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर। सुभान अल्लाह माशाल्लाह तमाम वकार साईं मां त हमेशा चवंदो आहियां तव्हांजे लाइ खूबसूरत शायरी तमाम वकार बुलंद हुजे ईअं ई नूर पखड़ींदा रहो मिठी मुर्सल जी सना ख़्वानी में। सो जी साईं साईं बिस्मिल्लाह वकार नूर साईं हमेशा जीअं कलाम जी तमामु हसीन चूंड ऐं आवाज़ जो जॾहिं अंतरे खां पोइ छा ॾाज मिलिया खां पोइ कंटिन्यू आख़िर ताईं तव्हांजा सुर डिस्टर्ब रहिया तव्हां सुर ते क़ाइमु न रही सघिया। सो मूं वटि तव्हांजे लाइ मार्कूं आहिनि मिठड़ा बाबा। अठ मार्कूं साईं इरफान समी साहिब तरफ़ां क़बूल पवन। मखणो फ़कीर साईं वकार नूर साहिब ॾाढो मज़ो अची वियो तव्हांजी नात ॿुधी तव्हांजो आवाज़ ॿुधी तव्हांजी आवाज़ में सुरूर आहे। अल्लाह ताला अव्हांखे वधीक शौक़ ज़ौक़ अता फ़रमाए कामयाबी कामयाबी नसीब करे। मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क महिरबानी साईं थैंक यू माशाअल्लाह साईं 8 मार्कूं साईं इन पासे बि तव्हांखे मिलियूं आहिनि। जी मज़र वकार साईं अव्हांजी पहिरीं परफॉर्मेंस लाजवाब हुई बेमिसाल हुई हुन में मूं अव्हांखे 9 मार्क्स ॾिना हुआ। ही हाण वारी सिलेक्शन अव्हांजी निहायत हसीन ॾाढी ख़ूबसूरत माशाल्लाह मूं अव्हांखे ॾिठो मुसलसल महिनत कंदे मूं चूंड कंदे आफ़रीन हुजेव। मिसरा में अज़मी जेको लफ़्ज़ हो अज़मी खां पोइ अव्हां टोड़ियो आहे अज़मी खां पोइ टोड़ण सां उहो सॼो जेका सिट आहे हुनजो मफ़हूम अलाए अव्हांखे साह चढ़ी वियो हो अलाए उहो ब्रेक थियो हो कुझु न कुझु थियो ज़रूरु हो। अच्छा उहा सिट पढ़जो अज़मी वारी सिर्फ़ु पढ़जो ए अज़मी अजीब जो शान बि ॾिस। हा हाणे अज़मी खां पोइ जे कटिबो ऐं अजीब जो हू ॻाल्हि जेका न उहा ठहंदी कान। बहरहाल अलाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे ऐं ईंदड़ प्रोग्राम में ईंदड़ परफॉर्मेंस में मूंखे तमामु घणी उमेदु आहे तव्हां हिन खां बि बहितर खां बहितर पढ़ंदा। हिन में तव्हांखे ॾियूं था 8 मार्क्स। वाह साईं 8 मार्कूं अदा वकार नूर तव्हांखे जजिस ॾिनियूं आहिनि। सो माशाल्लाह ईंदड़ परफॉर्मेंस जे लाइ तव्हांखे ताक़ीद बि कई अथऊं त ईंदड़ राउंड में किथे तव्हांखे सुठो ई असां ॾिसूं माशाल्लाह। सो इरफान साईं जीअं पहिरियां ॻाल्हि कई हुई अॻे एपिसोड में त जंहिं शख़्सियत खे हाणे घुराइण वारो आहे उनजे लाइ उन फरमायो हो त उनखे या त आख़िर में घुराईंदा कयो छो त प्रोग्राम जो तसलसल जेको आहे उहो असां वरी कॾहिं कॾहिं कैफ़ियत मटिजी थी वञे त पोइ उनखे बरक़रार नथा रही सघूं। सो हिन वक़्तु हिन लम्हे आउं उन शख़्सियत खे घुरायां थो जंहिंखे ॿुधण सां रूह रीझी पवंदा आहिनि जंहिंखे ॿुधण सां अंदरि फटिजी पवंदा आहिनि जंहिंखे ॿुधण सां नेण ट्रिमी पवंदा आहिनि ऐं रोअण जे लाइ ज़ब्त जा बंधण टुटी पवंदा आहिनि ऐं तारीफ़ जे लाइ लफ़्ज़ खुटी पवंदा आहिनि। सो आउं गुज़ारिश कयां थो लाइ मां हिकु शेर ॿुधाईंदसि जी सोह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम सोह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम माशाल्लाह को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। अदी समीना खे गुज़ारिश आहे त हू अचे ऐं अदी मूमल खे गुज़ारिश कंदासीं त भेण समीना खे डाइस ताईं पहुचाइण में असांजी मदद करे। माह मिठो रमज़ान मुबारक माह मिठो रमज़ान मुबारक मोमिन आ मेहमान थियो
ख़ासि ख़ुदा जे नामन सां गॾु ख़ासि ख़ुदा जे नामन सां गॾु आमद अॼु अहसान थियो माह मिठो रमज़ान मुबारक सुभान अल्लाह। ओ शाल अदब दे मौला तबारक राज़ी कयूं रमज़ान मुबारक माह मुबारक ओ शाल अदब दे मौला तबारक राज़ी कयूं रमज़ान मुबारक माह मुबारक राज़ी थियो जे माह मुक़दस राज़ी थियो जे माह मुक़दस राज़ी ॼण अल्लाह थियो माह मिठो रमज़ान मुबारक ओ दोज़ख जा दरवाज़ा बंदि थिया जन्नत जा दरवाज़ा खुली पिया दरवाज़ा खुली पिया ओ दोज़ख जा दरवाज़ा बंदि थिया जन्नत जा दरवाज़ा खुली पिया दरवाज़ा खुली पिया हिकिड़ी नेकी ॾहूणा दर्जा हिकिड़ी नेकी ॾहूणा दर्जा राज़ी ॼण क़ुर्आन थियो माह मिठो रमज़ान मुबारक मोमिन आ मेहमान थियो माह मिठो रमज़ान मुबारक सर मां हिकिड़ो मिसरो अञा पढ़ण थी चाहियां ओ जेको रिझाइण रब खे चाहे इन ई महीने पातड़ो पाए ओ जेको रिझाइण रब खे चाहे इन ई महीने पातड़ो पाए ॻोढ़ा ॻाढ़ण साईं रब खां ॻोढ़ा ॻाढ़ण साईं रब खां बख़्शिश जो ऐलान थियो माह मिठो रमज़ान मुबारक सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह ऐं अदी समीना जे लाइ त मां पहिरियों ई चई चुको आहियां त जेकॾहिं दिलि चाक हूंदी आहे त उहा उनजा ज़ख़्म छुटी पवंदा आहिनि या दिलि चाक न हूंदी आहे तॾहिं बि चाक थी वेंदी आहे सर मां नंढड़ी हूंदी हुअसि न तॾहिं मां इहो यादि कयो आहे इन में ॾाढा दोहिड़ा हूंदा आहिनि पर मूंखे दोहिड़ा नथा अचनि मां नंढड़ी हूंदी हुअसि तॾहिं मूंखे माशाअल्लाह मौला तव्हांखे आबाद करे मूं वटि तव्हांजी तारीफ़ जे लाइ लफ़्ज़ खुटी पवंदा आहिनि सो मज़र साईं खां पुछा कंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिन जज़्बे खे सलाम आहे हिन पढ़ण खे सलाम आहे मां वरी बरजाव कंदुसि त ही असांजे सिंध जा उहे आवाज़ आहिनि जिन जी तलाश हुई जंहिं लाइ इहो पाण पंथ कयो आहे मौला पंहिंजो पंथ मंज़ूर फरमायो आहे अदी समीना जी शिकिल में असांखे हसीन आवाज़ मिलियो आहे तव्हां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं मिसरा था वरी थी अचे जी रमज़ान थियो आहे या महिरबान थियो आहे क़ुरान थियो आहे त हू जेका हिकिड़ी जाइ आहे इरफान साईं हू अहिड़ी आहे जो मन माण्हू जी सिसी लाहे छॾे सादनि लफ़्ज़नि में अदी बाबा ई चइजो अमा अस्थाई चओ बाबा थालू न उहो पंहिंजो सानी में जाइ आहे बल्कि मिसरा चओ तव्हां मिसरा ओ शाल अदब दे मौला तबारक राज़ी कयूं रमज़ान मुबारक माह मुबारक एॾी हसीन जाइ आहे मां सम्झां थो जंहिंखे लॻाइण लाइ घटि में घटि ॻाइणे खे घटि में घटि 20 साल था खपनि मां चवंदुसि त
ही मौजज़ो आहे, बेशक हिन खां वधीक नथो चई सघिजे। मार्कूं सभई हिननि जूं आहिनि, सभई मार्कूं तव्हांखे मदर साईं ॾेई छॾियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह, भागवंत आहियो भेण, मौला तव्हांजो वक़्तु बुलंद करे। मखणा साईं तव्हां छा चवंदो? अदी जी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं असां लाइ बि इहा दुआ घुरंदा रहो थी त असांजी ज़िंदगी बि मदीने वारे साईं जी ग़ुलामी में गुज़रे। आमीन या रब्बिल आलमीन। अल्लाह करे शाल असांजो मौत बि मदीने में थिए। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। हदीस मीना बार बार असांखे पंहिंजो आवाज़ नात जी सूरत में ॿुधाए असांजे जीअ खे झोरे विधो आहे। अल्लाह ताला अदी समीना खे ख़िज़री हयाती अता फरमाए। मदीने वारे साईं जी मोहब्बत में या ज़िंदगी संदसि गुज़रे। असां बि संदसि अदी जी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं असां लाइ बि इहा दुआ घुरंदा रहो थी त असांजी ज़िंदगी बि मदीने वारे साईं जी ग़ुलामी में गुज़रे। आमीन या रब्बिल आलमीन। अल्लाह करे शाल असांजो मौत बि मदीने में थिए। बस इन लफ़्ज़नि खां बाद में छा ॿियो मां चई सघां थो। मां अदी खे 10 मार्कूं ॾिनियूं। माशाअल्लाह, मखणे फ़कीर तरफ़ां हिकु भेरो वरी तव्हांजे लाइ 10 मार्कूं। इरफान साईं। समीना अहिड़े मां त चवंदुसि अहिड़े अज़गैबी आवाज़ जी मालिक आहे। मक़सदु ही इंसान जो कमु न आहे। मज़हर साईं त पंहिंजे एक्सपीरियंस मुताबिक़ तमामु वॾी ॻाल्हि करे चुकिया त लेकिन उहो सिखण सां 20 साल भले सिखे उहा जॻह जी ख़बर त पइजी वेंदी, पर जंहिं आकार सां जंहिं तरीक़े जे सपाट सां समीना लहे थी उहा जॻह लथी आहे। इहा शायदि सॼी ज़िंदगी सिखण वारे खे त नसीब न थींदी। अल्लाह जे ते उहो राज़ी थी पवे त थी वञे। सुभान अल्लाह, रब जे ते राज़ी हुजे। रब जे ते राज़ी त ही जॻह ही सिखण सां बि न मिले साईं, कंहिंखे ख़्याल नसीब न थिए। इरफान साईं सुर मिलंदो ई हुनखे आहे जंहिं ते रब राज़ी थींदो आहे। जंहिं ते रब राज़ी न थींदो आहे न हुनखे सुर मिलंदो आहे न हुनखे लय मिलंदी आहे। सो जंहिं कैफ़ियत में मां अदी खे ॿाहिरि ॾिठो, मां अदी जे बिरादर सां ॻाल्हायुमि त अदी हिन बुखार जी कैफ़ियत में अच्छा ही मां पहिरियां अर्ज़ु कयो त हुनजो इश्क एतिरो आहे हुज़ूर पाक सां, एतिरो इश्क आहे। तव्हां जॾहिं अनाउंसमेंट कयो था शायदि कैमरा जी अखि हुनखे महफ़ूज़ कंदी हुजे या न कंदी हुजे, लेकिन असां जूं अखियूं अदीअ जे वेहण खां वठी उथण में खोपला हूंदियूं आहिनि। तव्हां चवंदव त हाणे हलूं था समीना तरफ़, त तुंहिंजे आख़िरी समीना जो नून न ईंदो आहे त जीअं न फौजी खे चवंदा त हाणे उथी मुल्क लाइ जंग में त उहा उथी बि खड़ी थींदी आहे जीअं कंहिंखे वॾो को दुनिया जो सॼा खज़ाना मिलनि त उहो न त के काइनात जो सभु खज़ानो सम्झे थी। माशाअल्लाह। त बाबा साईं मार्कूं मोहताज आहिनि तुंहिंजे परफॉर्मेंस जो, तुंहिंजे नयत ख़्वानी जूं मार्कूं मोहताज आहिनि। मां लेकिन मजबूरी आहे बोर्ड ॾेखारिणो आहे त मां कुर्बान कयां तव्हांजे परफॉर्मेंस ते 10 माशाअल्लाह 10 मार्कूं ऐं मदर साईं बि तव्हांखे 10 ई मार्कूं ॾेई छॾियूं। माना मार्कूं असां वटि आहिनि ई 10, न त हिन खां वधीक तव्हांखे ॾियूं आहे। भेण तव्हांजी परफॉर्मेंस जो को बि नेमुल बदल कोन्हे, तव्हां लाजवाब आहियो। अदी मूमल खे गुज़ारिश कयूं था त भेण समीना खे पंहिंजी जाइ ते विहारे। माशाअल्लाह साईं, नतीजो हिन वक़्तु मुंहिंजे हथनि में आहे ऐं ईअं सम्झो त तव्हां सभिनी जी दिलि बि मुंहिंजे हथनि में आहे। तव्हां सभु सोचींदा हूंदो हाणे अलाए छा थियण वारो आहे। दिलि बि हथ में आहे, नतीजो बि हथ में आहे ऐं असांजो साहु मुठ में आहे। सो साईं हाणे ॾिसूं सभु मुर्कनि बि था, सभिनी खे ख़बर आहे, शागिर्द खे हूअं ई ख़बर हूंदी आहे त पेपर कीअं ॾिनो आहे, उस्ताद मार्कूं केतिरियूं ॾींदो ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे जो नसीब बि फेरो खाईंदो आहे। ॾिसूं था त हाणे छा थो थिए। नतीजो मुंहिंजे हथनि में आहे। ग़ुलाम नबी साहिब अॼोके ऐं कलोके प्रोग्राम में जेका परफॉर्मेंस ॾेखारी आहे उन मुताबिक़ 51 मार्कूं उन जूं ठहियूं आहिनि। ग़ुलाम नबी साहिब तव्हांखे मुबारकूं हुजनि, 51 मार्कूं तव्हांखे मुबारकूं। मूमल साहिबा 43 मार्कूं तव्हां खयूं आहिनि। ग़ुलाम कादिर साहिब 54 मार्कूं खयूं आहिनि। असांजी भेण
जेका हिन प्रोग्राम में सभिनी खां नंढी उमिरि जी असांजी भेण आहे शाइस्ता अब्बासी, उन 45 मार्कूं खयूं आहिनि। ख़ुदा बख़्श साहिब 46 मार्कूं खयूं आहिनि। असांजी अदी समीना, उनजे लाइ त मार्कूं मतिलबु उनजे लाइ मार्कूं असांजे जजनि वटि बि कोन आहिनि, पर छा कजे 60 मार्कूं उन खयूं आहिनि, माना 10 मार्कूं हर भेरे खणे थी। ऐं नवाब अली चाचर साहिब 51 मार्कूं खयूं आहिनि, तव्हांखे साईं मुबारकूं हुजनि। तारिक हुसैनी साहिब, तव्हां हिन वक़्तु 47 मार्कुनि सां साईं अॻिते अचो पिया, माशाअल्लाह। ऐं मोहम्मद मूसा साहिब, तव्हां 46 मार्कूं खणण में कामयाब थी विया आहियो। वकार नूर साहिब 49 मार्कूं खयूं आहिनि। शबनम नूर साहिबा 53 मार्कूं खयूं आहिनि। शहबाज़ ॾिने बंबरे साहिब 43 मार्कूं खयूं आहिनि। अञा बाक़ी केरु रहियो, कंहिंजो नालो रहिजी वियो आहे को साईं? वाह दा वाह, सफदर हुसैन साहिब, छा कयां साईं, हाणे मां दिलि त न पई थिए, पर जजनि जी जेका राय आहे, उन्हनि जेको नतीजो मूंखे ॾिनो आहे, इन नतीजे मां साबित थिए थो त पाण हिकिड़ो भाकुर पायूं ऐं मोकिलायूं। मौला तव्हांखे आबाद करे, तव्हांजी सनाफ़ानी ऐं तव्हांजो अंदाज़ आवाज़ यको ॾाढो सुठो पियो हलियो, पर आख़िरी जेकी कलोका ऐं अॼोका जेकी एपिसोड हुया, उन्हनि में तव्हांजो आवाज़, तव्हांजो साथ न ॾेई सघियो। बसि शायदि इहा ॻाल्हि बि बिल्कुलु सही, सभु ॻाल्हि नसीब जी आहे। दुआउनि में असांखे यादि कजो, ॿाहिरि वञो त खिली वञिजो ऐं मुरकंदा वञिजो, टिलंदा वञिजो। तव्हां तमामु ज़बरदस्त नात ख़्वान आहियो, पर असांजे प्रोग्राम जो हिसो हिन वक़्तु तव्हां नथा थी सघो। ईंदड़ प्रोग्रामनि में वरी किथे न किथे तव्हां सां मुलाक़ात थींदी। तव्हां सभई सराहा हुजो। अॼोको प्रोग्राम फौज़िया हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। सुभाणे वरी नए राउंड सां पाण नाज़िरनि जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं बिल्कुलु। ऐं मज़हर साईं, मखणो फ़कीर साईं ऐं इरफान साईं खे गुज़ारिश कंदासीं त हू अॻियां वधनि ऐं जेकी बि सनाफ़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु असां सां गॾु रहिया आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं त हू अॻियां अचनि। ऐं आख़िर में वेंदे वेंदे को न को सुहिणो कलाम मज़हर साईं पेश कंदो। इन ते असीं सभई सिंध टीवी जो पूरो सत तव्हां खां मोकिलाए थो, इरशाद जागीरनी, फौज़िया ख़ातिम ऐं पूरी टीम तव्हां खां मोकिलायूं था। सुभाणे हयाती बख़ैर, सिरनि ख़ैर हुजे, वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढड़नि ॿारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो, जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। असां पारां अल्लाह वाही फी अमानिल्लाह। सल्लु अलैहि व आलिही, 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 सल्लु अलैहि व आलिही। न तन्हा हस्त जामी नात खानिश, सल्लु अलैहि व आलिही, सदके बिस्मिल्लाह, वाई वरायो मोमिनो, अलैहि व आलिही, सल्लु अलैहि व आलिही। न तन्हा हस्त जामिना खालिश, खुदाए माए, खुदाए माए, सना खाने मुहम्मद आलिही, सल्लु अलैहि व आलिही। मुहिजा मुहम्मद महजबी, जो रहमतल बेशक रसूल, बेशक रसूल अर्शे भरी। हिन खे तर्ज़ खे तव्हां थोरो चेंज कयो आहे, आस्ताईअ में बि ऐं अंतरे में बि, ऐं सुर जेको तव्हांजो हो हू थोरो हेठि रहिजी वियो आहे। अलाए छो ईअं थियो आहे, छो जो ही तर्ज़ एॾी मथे नथी वञे। अकमल थियो जंहिंजो निज़ाम, महमूद थियो
रिसालत थी तमाम कशफ दुजा बिजमालिही सल्लु अलैहि व आलिही मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।